कोरोना वायरस जा वधंदड़ केसेस SOPs ते अमल दरामद न पियो थे। नवदेरो में बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल जा 3 शागिर्द कोरोना में मुब्तला थी विया आहिनि। आगाह कयो पिया अवांखे त नवदेरो में बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल जिते 3 शागिर्द कोरोना में मुब्तला थी विया। टिनी कोरोना पॉजिटिव शागिर्दनि खे घर में आइसोलेट कयो वियो आहे। तफसील मालूम क्यों था टाइम न्यूज़ रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खान। नूर मोहम्मद आगाह कजो यो हायर सेकेंडरी स्कूल कॾहिं खां खुलियो, ये 3 शागिर्द कोरोना में मुब्तला थिया आहिनि। ये मेरे नवदेरो जे गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल में सेहत खाते जी टीम पारां पहिरें मरहले में 145 ऐं ॿिए मरहले में 55 9 ऐं 10 जे शागिर्दनि जा सैंपल वरिता विया, जिन मां 9 क्लास जे 3 शागिर्दनि जी रिपोर्ट पॉजिटिव आई आहे। 3 शागिर्दनि खे घर में आइसोलेट कयो वियो आहे। स्कूल के उस्तादन तोड़े शागिर्दन जो अञा ताईं टेस्टियूं न थी सघियूं आहिनि। ख़दशो ज़ाहिर कयो पियो त जेकॾहिं टेस्टियूं थींदियूं त अञा वधीक केस दाख़िल थींदा। राब्तो करण ते हाई स्कूल के प्रिंसिपल खलील अहमद भुट्टो राब्तो करण ते ॿुधायो त पहिरें खां 8वीं क्लास बंदि हुअण करे स्कूल में फ़क़ति 9 ऐं 10 क्लास जा शागिर्द हाज़िर रहनि था, जिन मां बि 3 शागिर्दनि जूं टेस्टियूं पॉजिटिव अचण बैदि शागिर्दनि स्कूल अचणु छॾे ॾिनो आहे, जंहिं करे स्कूल में हाज़िरी घटिजी वई आहे। जी अमीर तफसील ॾियण लाइ महिरबानी मां नूर मोहम्मद।